अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लज़ी जअलस्सलाता किताबन मवक़ूता अलल मुअमिनीन व अख़बरा अन्नत-तकासुला अन्हा मिन सिफ़ातिल मुनाफ़िक़ीन वस्सलातु वस्सलामु अला नबिय्यिना मुहम्मदिन रहमतिल लिल आलमीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वअमुर अहलक बिस्सलाति वस्तबिर अलैहा ला नस्अलुका रिज़्क़न नहनु नरज़ुक़ुका वल आक़िबतु लित्तक़वा आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शानि हबीबिही इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। बिरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम मुसलमान भाइयों, दोस्तों, अजीज़ों, बुजुर्गों, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहु अमन वालहु जे पाक किताब क़ुरान करीम फ़ुरक़ान अज़ीम मंझां हिक आयत सगोरी जो थोरो हिस्सो तिलावत कयो आहे। उन आयत करीमा जे मौज़ूअ जी निस्बत सां अॼु निमाज़ जी अहमियत ऐं उन जा फ़ाइदा अर्ज़ रखण जो इरादो अथमि। मदीने वारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके रब्बे कायनात खां दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला मूं गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। असां ऐं अवां सभिनी खे पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस पंहिंजे महबूब जे फ़रमान जे मथां सही अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दोस्तों, नमाज इस्लाम जे पंजनि रुकुननि मां अहम रुकुन आहे। निमाज़ दीन जो थंभ आहे, निमाज़ नूर आहे ऐं निमाज़ निजात आहे। निमाज़ जन्नत जी कुंजी बाने मथां रब खे राज़ी कंदड़, निमाज़ अब्द खे महबूद जे क़रीब कंदड़ आहे। निमाज़ सभिनी इबादतुनि जो मजमूओ रोज़े महशर सभ खां अवल पुछाणो बि निमाज़ जो थींदो। निमाज़ रोज़ीअ में बरकत आणींदी आहे, तंगी ख़त्म कंदी आहे। निमाज़ फ़र्ज़ ऐन ऐं उन जो तर्क करण वारो गुनहगार ऐं निमाज़ जो मुनकर काफ़र आहे। निमाज़ नबियन पढ़ी, रसूलन पढ़ी, वलियन पढ़ी, करबला जे शहीदन वसंदड़ तीरन जी वसकार में तलवारुन जे साए में भी निमाज़ पढ़ी। निमाज़ देसिन परदेसिन ते फ़र्ज़ आहे, चङन भलन तोड़े बीमारन ते लाज़िम आहे। मर्दन मथां फ़र्ज़ आहे, औरतुन ते भी फ़र्ज़ आहे। जंहिं निमाज़ अदा कई उन पंहिंजी जाइ जन्नत में जोड़ी। जंहिं निमाज़ छॾे ॾिनी उन पंहिंजो आस्थानो जहन्नम में जोड़ियो। निमाज़ नेकीअ जा रंद ऐं राहूं वठाईंदी आहे। निमाज़ बुरायुनि बेहयायुनि खां बचाईंदी आहे। अचो त अल्लाह ताला खां पुछूं तो रब्बुल आलमीन पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में
कहिड़ो हुकुम इरशाद फरमायो? दुरूद पाक बुलंद आवाज़ सां पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम मुबारिक अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो वअमुर अहलक बिस्सलाति वस्तबिर अलैहा। पंहिंजे घर वारनि खे निमाज़ जो अमुर कर ऐं पाण बि उन जी पाबंदी कर। रुगो पाण पढ़ई त छा थियो? पंहिंजे प्यारनि खे घर वारनि खे उन जो अमुर कर। संगत साथ खे यारनि दोस्तनि खे पंहिंजे परावनि खे निमाज़ जो चवंदो रह। को मञे न मञे तूं ज़रूरु सुहिणी सलाह ॾे पोइ चारीअ जो चयो करे वॻु न वारियाऊं तॾहिं सारियाऊं जॾहिं हानी असंदो हुल थियो। रब्बुल आलमीन पंहिंजे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो कुल इबादियल्लज़ीना आमनू युक़ीमुस्सलात व युनफ़िक़ू मिम्मा रज़क़नाहुम सिर्रन व अलानियतम मिन क़ब्ल अन यातिय यौमुल ला बैउन फ़ीहि वला ख़िलाल। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम सूरह इब्राहीम जी की आयत में इरशाद फरमायो ओ मुझा महबूब मुझे उन्हनि बाननि खे चओ जन ईमान आंदो आहे त उहे निमाज़ क़ाइमु कनि ऐं जेकी कुझु असां उन्हनि खे रिस्क ॾिनो आहे उन मां ख़ैरात कनि ॻुझ ॻोह में बि ज़ाहिर ज़हूर बि पर इहो बि उन ॾींहुं अचण खां अॻु कनि जंहिं ॾींहं में न को वापारु हूंदो न का दोस्ती हूंदी। निमाज़ ऐं ख़ैरात उन ॾींहुं उन्हनि खे कमु ईंदी जंहिं ॾींहुं को कंहिंजो यार न मददगार हूंदो हर को पंहिंजे फ़िक्र में हूंदो। उन ॾींहुं निमाज़ ऐं ख़ैरात नफ़ो ॾियण वारी आहे। दोस्तो तफ़सीर दुर्रे मंसूर में अचे थो त जॾहिं हीअ आयत नाज़िल थी वअमुर अहलक बिस्सलाति वस्तबिर अलैहा त सुहिणो नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 8 महीननि ताईं रोज़ानो सुबुह जो मौलाए काइनात शेर जली हक़ जे वली मौला अली हैदर करार जे दरवाज़े ते रहमत वारो हबीब अची बीहंदो हो ऐं मुंहिंजा महबूब फरमाईंदा हुआ अस्सलातु रहिमकुमुल्लाह अस्सलातु रहिमकुमुल्लाह अस्सलातु रहिमकुमुल्लाह। अवां ते अल्लाह रहम करे निमाज़ निमाज़ निमाज़। उन खां पोइ मुंहिंजो आका मदीने वारा साईं मौला अली अम्मा ख़ातून जन्नत हसनैन करीमैन जे दरवाज़े ते बीही क़ुरान करीम जी ही आयत तिलावत कंदा हुआ इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। सुयूती दुर्रे मंसूर में मुसन्निफ़ अब्दुर रज़ाक़ जे हवाले सां लिखियो आहे कान नबी इज़ा दख़ल अला अहलिही बअदुद्दीक़ फ़िर रिज़्क़ अमर अहलहू बिस्सलाति सुम्म क़रा वअमुर अहलक बिस्सलात। सोने हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घराणे खे जॾहिं का रिज़्क़ जी तंगी महसूस थींदी हुई मुंहिंजा रहमत वारा हबीब उन्हनि खे निमाज़ जो अमुर कंदा हुआ। अॼुकल्ह रिज़्क़ जी तंगी आम आहे हर माण्हू परेशान आहे। मुंहिंजे मदीने वारे आका पंहिंजे घर वारनि खे फरमाईंदा हा तव्हां निमाज़ पढ़ो निमाज़ जी पाबंदी कयो। अल्लाह करीम निमाज़ जे सदके अव्हां जे रिज़्क़ जी तंगी खे ख़त्म करे छॾींदो। वअमुर अहलक बिस्सलात। मुवत्ता इमाम मालिक में आहे त
त हज़रत सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु रात जो जेतरी रब चाहे नमाज पढ़ंदा हा पोइ जॾहिं रात जो पोयों पढ़ींदो हो त पंहिंजे घर वारनि खे नमाज लाइ उथारींदा हा ऐं फरमाईंदा हा नमाज नमाज ऐं आयत पढ़ंदा हा वअमुर अहलक बिस्सलाह। मुसलमान हो हज़रत वहब बिन मुनब्बह फरमाए थो त अल्लाह खां पंहिंजूं हाजतूं घुरण जो नमाज खां भलो ॿियो को तरीक़ो कोन्हे। अॻियनि खे बि जॾहिं का मुश्किल पेश ईंदी हुई त नमाज़ ॾांहुं डुड़ंदा हुआ। सही बुखारी हज़रत मुस्लिम में हज़रत इब्न मसूद रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आंदी आहे। उन चयो मूं सोणे नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ कयो ओ मुंहिंजा महबूब अयुल अमल अहब्बु इलल्लाह क़ाल अस्सलातु अला वक़्तिहा। अल्लाह के केड़ो अमल तमाम घणो पसंद आ। सहाबी पूछे थो मदीने वारे साईं खां ओ मुंहिंजा महबूब अल्लाह जी ज़ात खे वधीक अमल पसंद कहिड़ो आहे। मुंहिंजे आका फरमायो नमाज वक़्त ते अदा करण पूरे वक़्त ते नमाज अदा करण इहो अमल सभिनी अमलनि खां भलो अमल आहे। ईअं न करे जो टाइम टारे वक़्तु विञाए पोइ पियो नमाज़ पढ़े। नमाज़ी माण्हू खे नमाज़ जो ओनो ऐं ओसीड़ो रहंदो आहे। देश परदेस में उहो कॾहिं बि नमाज़ नाहे छॾींदो। सही मुस्लिम में अमीरुल मोमिनीन हज़रत उस्मान गनी ज़िन्नुरैन रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आहे चई मूं नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधो मुंहिंजा महबूब फरमाइनि पिया मा मिन इम्रिइन मुस्लिमिन तहदुरुहु सलातुन मक्तूबतुन फयुहसिन वुदूअहा व खुशूअहा व रुकूअहा इल्ला कानत कफ़ारतन लिमा क़ब्लहा मिनज़्ज़ुनूब मा लम यूति कबीरतन व ज़ालिका दहर कुल्लुहु। सही मुस्लिम जी हदीस आहे मुंहिंजे आका फरमायो को भी अहिड़ो मुसलमान नाहे जंहिंखे फ़र्ज़ी नमाज हाज़ुर थिए पोइ उन लाइ ज़ोर सुहिणो वुज़ू करे उनजो ख़ुशू ऐं उनजा रुकू सुहिणे नमूने अदा करे त उनजे अॻियनि सभिनी गुनाहनि जो कफ़ारो आहे सवाइ कबीरनि गुनाहनि जे। उहो पूरी ज़िंदगी ईअं ई आहे। यानी नमाज लाइ सही वुज़ू करण सही अरकान अदा करण सब सगीरन गुनाहन जो कफ़ारो आहे। सही बुखारी ऐं मुस्लिम में हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे सोने सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अरअयतुम लौ अन्न नकरन बिबाब अहदिकुम यग़तसिलु फीहि कुल्ल यौमिन खमसन मा तक़ूलु ज़ालिका युबक़ी मिन दरनिही क़ालू ला युबक़ी मिन दरनिही शैआ। हुज़ूर फरमायो छा था चओ त जेकॾहिं कंहिं माण्हूअ जे दरवाज़े ते नहर हुजे उन मां रोज़ानो 5 भेरा विहिजे त छा उन जे बदन ते का मेराण रहंदी। सहाबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह का मेराण कान रहंदी। हाणे मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो फ़ज़ालिका मिस्लु सलातिल ख़म्स यमहुल्लाहु बिहिल ख़ताया। आका फरमायो त पोइ 5 नमाज़ुनि जो मिसाल बि ईअं आहे उन्हनि जे ज़रिए अल्लाह गुनाहनि खे मिटे छॾींदो आहे। दोस्तो
माण्हू जॾहिं दुनियावी कम कार कंदो आहे त कपिड़ा मेरा थियनि था, बदन ते धूड़ मिटी लॻी वेंदी आहे, पर जे 5 भेरा रोज़ानो विझंदो त उनजे बदन ते मेराण न रहंदी। जॾहिं माण्हू दुनिया में हलंदो आहे त गुनाहनि जी मेराण ज़रूरु बदन खे लॻंदी आहे। वाट वींदे कंहिं धारी औरत ते नज़र पई त गुनाह, ज़ुबान मां गिला गार निकिती त गुनाह, कन्ननि सां का बुरी गुफ़्तार ॿुधई तॾहिं बि गुनाह। इहे सभई गुनाह रब्बुल आलमीन निमाज़ जे सदके में माफ़ फरमाईंदो आहे। मुस्लमानो, हिकु त निमाज़ गुज़रियल गुनाहनि खे मेटींदड़ आहे, ॿियो निमाज़ ईंदड़ ज़िंदगीअ में गुनाहनि खां बचाईंदी आहे। अल्लाह जो कुरान तो फरमाए इन्न सलात तन्हा अनिल फहशाए वल मुनकर, बेशक निमाज़ बुराइयुनि ऐं बेहयाउनि खां बचाईंदी आहे। कंहिं नेक सालिह औरत जी सीरत ते को मर्द मस्तान बणिजी पियो, न्यापो कयईं, उन अल्लाह जी बानी फरमायो हा तोसां निकाह मुहब्बत सोबत करण लाइ तयार आहियां, लेकिन मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे। उन चयो कहिड़ो? चई 40 ॾिहाड़ा निमाज़ पढ़, उन खां पोइ तुंहिंजो हर शर्त मूंखे क़बूल आहे। उन बहाने निमाज़ शुरू कई, लगातार 5 वक़्त जमात सां निमाज़ अदा करे रहियो आहे। जॾहिं 40 ॾिहाड़ा मुकम्मल थिया, उन साॻी औरत जंहिंजे पहिरियां हिन न्यापो मोकिलियो हो, हाणे उन न्यापो मोकिलियो, ए अल्लाह जा बाना मां विसरी वई आहियां ऐं छा? उन अल्लाह जे नेक सालिह बाने चयो न तूं विसरियल न आहीं, पर मुंहिंजो निमाज़ सां नींहं लॻण खां पोइ दुनिया जे आरज़ी मुहब्बत तां मुकम्मल वेसाह खजी चुको आहे। निमाज़ मोमिन जो मेराज आहे, निमाज़ दिलनि खे सुकून ॾियण वारी इबादत आहे। इहा ई निमाज़ आहे जंहिंमें बंदो पंहिंजे पाक परवरदिगार सां कचहरी कंदो आहे। हज़रत इमाम हसन मुझे महबूब जा बचड़ा रवायत था कन, मल्लम तन्हा सलवातुहु अनिल फहशाए वल मुनकर फलैसत बिसलातिन वहिय वबालुन अलैहि। जे माण्हूअ खे उन जी निमाज़ बुराइयुनि बेहयाउनि खां न बचायो त उन ॼण के निमाज़ ई न पढ़ी, उहा निमाज़ उन मथां वबाल आहे। निमाज़ बि अदा करे ऐं गुनाह बि करे, ईअं नथो थी सघे। मुस्लिम में हज़रत अबू ज़ुहैर रज़ियल्लाहु अन्हु खां ॿी रवायत आहे, रहमत वारे गबीब यतीमन जे यार फरमायो लन यलिजन नार अहदुन सल्ला क़ब्ल तुलूइ शम्स व क़ब्ल गुरूबिहा यानिल फज्र वल असर। मुझे आका फरमायो उहो माण्हू जहन्नम जी बाग़ में न पवंदो जेको सिज उभरण खां अॻु ऐं सिज लहण खां अॻु निमाज़ अदा करे, यानी टिपरी ऐं फज्र जी निमाज़ अदा करण वारो कॾहिं बि जहन्नम में न वेंदो। सही मुस्लिम में हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे, कायनात जे कारणी नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन ततहर फी बैतिही सुम्म मशा इला बैतिम मिन बुयूतिल्लाह लियक़दी फरीदतन मिन फराइज़िल्लाह। मुझे आका फरमायो जो माण्हू पंहिंजे घर मां वुज़ू करे अल्लाह जे घर मां कंहिं बि घर में अल्लाह जे फ़र्ज़नि मां कंहिं बि फ़र्ज़ जी अदायगी जे लाइ निकितो
तो मुझे आका फरमायो कानत खतवताहु इहदाहुमा तहुत्तु खतियतन वल उखरा तरफउ दरजह। मुझे आका फरमायो उन जो विखू जेकी खणंदो आहे हिक उन जे गुनाहनि खे मिटींदी आहे, ॿी उन जे दर्जनि खे बुलंद कंदी आहे। यानी कंहिं बि निमाज़ जी अदायगी लाइ घरां वुज़ू करे निकिरण सां हिक विख जे बदिले गुनाह मेटिजे थो, ॿी विख जे बदिले उन जो दर्जो बुलंद थींदो आहे। सही मुस्लिम ही हदीस सैयदना उस्मान गनी खां मरवी आहे। नबी इनामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन शहिदल इशा फी जमाअतिन कान लहू क़ियाम निस्फ़ि लैलतिन व मन सल्लल इशा वल फज्र फी जमाअतिन कान लहू क़ियाम लैल। जंहिं माण्हू सोमाणी जी निमाज़ जमात सां अदा कई उन लाइ अधु राति जे क़याम जे बराबरि आहे। जंहिं माण्हू फज्र ऐं इशा निमाज़ जमात सां अदा कई उन ॼण सॼी राति जागी अल्लाह जी इबादत में गुज़ारियो। विचीअ जी निमाज़ यानी टे पहरी जी निमाज़ अदा करण जो अल्लाह करीम ख़ासि ताक़ीद फरमायो आहे। सूरह बक़रा 238 आयत अल्लाह ताला फरमाए थो हाफ़िज़ू अलस्सलाति वस्सलातिल वुस्ता, निमाज़ जी मुहाफ़िज़त कयो ऐं ख़ासि करे विचीअ वारी निमाज़ जी। दोस्तो छो त इहो कम जे इख़्तिताम जो टाइम हूंदो आहे, हर को पंहिंजे मसरूफ़ियत में हूंदो आहे, पढ़ां थो ईअं कंदे सिज लही वेंदो आहे ऐं उहा निमाज़ निकिरी वेंदी आहे। निमाज़ जे तर्क करण ते अल्लाह तबारक व तआला जे हबीब वईद बि फरमाया जहन्नम जो सभ खां बुरो अज़ाब ॿिनि टोलनि ते हूंदो, पहिरियां बेनिमाज़ी ऐं ॿिया ज़ानी। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस क़ुरान करीम जे अंदर इरशाद फरमाए रहियो आहे फ़ख़लफ़ मिन बअदिहिम ख़ल्फ़ुन अदाउस्सलात वत्तबउश्शहवात फ़सौफ़ यल्क़ौन ग़य्या। निमाज़ूं ज़ाया कयाऊं ऐं शहवतुनि जी पैरवी कयाऊं त जल्द उहे ग़य्या में उछलाया वेंदा। रवायत में आहे त जहन्नम जे अंदरि हिकु खूह आहे जेको तमामु अंदरि ऊन्हो आहे, उन में बाहि भड़की रही आहे। जॾहिं जहन्नम जी बाहि झकी थींदी त ग़य्या जो ढकण खोलियो वेंदो त वरी बाहि भड़कण लॻंदी। उन ग़य्या वारे खूह में ॿिनि क़िस्मनि जा माण्हू उछलाया वेंदा, हिकिड़ा बेनिमाज़ी ऐं ॿियो ज़ानी। अल्लाह शाल सभिनी मुस्लमाननि खे उन ग़य्या जे अज़ाब खां बचाए। ॾाढा आमीन चओ। मुस्नद अहमद में हज़रत सैयदना अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु रवायत था कनि मुंहिंजे आका रहमत वारे हबीब हिकु भेरे फरमायो या अबा ज़र लब्बैक या रसूल अल्लाह फ़िदाक अबी व उम्मी, ओ मुंहिंजा महबूब जी मुंहिंजा साईं मुंहिंजो अबो मां तां क़ुर्बान। आका फरमायो हलिया। हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु मुझे रहमत वारे हबीब सां गॾु आयो। हुज़ूर ॿाहिरि अहिड़ी जाइ ते आया जिते हिकिड़ो वण बीठल हो। उन वण जी टारीअ खे या डार खे रहमत वारे हबीब हथ विझी करे धूणो ॾिनो। सियारे जी मौसम ई उन वण जा पन मुकम्मल तौर ते फिका थी चुका हा। जीअं जो हुज़ूर उनखे धूणो ॾिनो त उन जा सभई पन छणी ज़मीन ते किरिया।
हाणे मदीने वारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नल अब्दल मुस्लिम ला युसल्ली सलात युरीदु बिहा वजहुल्लाह फतहाफतु अन्हु ज़ुनूबुहु कमा यतहाफतु हाज़ल वर्क़ अन हाज़िहि शजरह। जॾहिं को भी मुसलमान अल्लाह जी राज़ी करण लाइ निमाज़ पढ़ंदो आहे त उन जा गुनाह ईअं छणी वेंदा आहिनि जीअं हिन वण जी हिन टारीअ खे लोॾण सां पन छणी विया। तिरमिज़ी में हिकु ॿी हदीस आहे, मुझे आका रहमत वारे हबीब फरमायो इन अव्वल मा युहासबु बिहिल अब्द यौमल क़ियामत मिन अमलिही सलातुहु फ़इन सलुहत फ़क़द अफ़लह व अंजह व इन फसदत फ़क़द ख़ाब व खसिर। मुझे आका फरमायो क़यामत वारे ॾींहुं बाने जे अमलनि मां सभ खां अवल उन खां निमाज़ जो हिसाब कयो वेंदो, पोइ जेकॾहिं सही थी वई तो वो कामयाब थी वियो, छुटकारो हासिल कयई। अगर उहा फासिद थी पई वो बर्बादी ऐं खसारे में पइजी वेंदो। मुस्नद अहमद में हज़रत अब्दुल्लाह बिन उमर खां रवायत आहे, मुझे आका फरमायो मन हाफ़ज़ अलैहा कानत लहू नूरम व बुरगाना व नजातन यौमल क़ियामह। जंहिं बि माण्हू निमाज़ुनि जी हिफ़ाज़त कई उन लाइ नूर हूंदो, दलील हूंदो ऐं क़यामत वारे ॾींहुं छोटकारो हूंदो। मुझे आका फरमायो व मल्लम युहाफ़िज़ अलैहा लम यकुन लहू नूरुन वला बुरहानुन वला नजातुन व कान यौमल क़ियामत मअ क़ारून व फ़िरऔन व हामान व उबय बिन ख़लफ़। ऐं जेको निमाज़ुनि जी हिफ़ाज़त नथो करे उन लाइ न नूर हूंदो, न दलील हूंदो, न छोटकारो हूंदो ऐं उहो क़यामत वारे ॾींहुं फ़िरऔन, हामान ऐं उबय बिन ख़लफ़ सां गॾु हूंदो। दोस्तो, बेनिमाज़ी फ़िरऔन, हामान ऐं क़ारून जहिड़नि कटनि काफ़रनि सां गॾु जहन्नम जी बाहि में सड़ंदा। अल्लाह करीम शल असां अव्हांखे महफ़ूज़ फ़रमाए। ॾिसो लगातार मुंहिंजे आका जूं हदीसूं मूं अव्हांखे ॿुधायूं आहिनि ऐं रहमत वारो उहो हबीब जंहिंजी ज़ुबान कॾहिं का ग़लति जुमिलो ग़लति ॻाल्हि करे नथी सघे, छो त रसूलुल्लाह जो फ़रमान अल्लाह जो वही हूंदो आहे। मुस्नद बाज़ार में रवायत आहे, इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हु हुज़ूर जो सौट रवायत थो करे त रहमत वारे हबीब फरमायो मन तरक सलात लक़ियल्लाह व हुवा अलैहि ग़ज़बान। जे माण्हू निमाज़ छॾे ॾिनी उहो अल्लाह सां मिलंदो त अल्लाह उन ते ॾमरियल हूंदो। अल्लाह शल असांखे पंहिंजे कहर ऐं ॾमर खां ऐं कावड़ खां बचाए। अगर अल्लाह कंहिं ते कावड़ जी पए तो उनजो कहिड़ो हाल हूंदो। बेशक निमाज़ न पढ़ण वारनि मथां अल्लाह कावड़िजे थो, छो त मुंहिंजे आका जो फ़रमान हक़ ऐं सच आहे। तिबरानी औसत में हज़रत अबू हुरैरा खां रवायत आहे, रसूल अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हुज़ूर जे चौधारी सहाबा जी जमात वेठल ही, रहमत वारे हबीब फरमायो अकफुलु ले बिस्तिन अकफुलु लकुम बिल जन्नह। तव्हां मूंखे 6 शयुनि जी ज़मानत ॾियो त मां अल्लाह जो रसूल अव्हांखे जन्नत जी ज़मानत थो ॾियां। ज़िमो, कंहिं ॻाल्हि जो ज़िमो खणिजे त मुंहिंजो ज़िमो आहे। मदीने वारे साईं फरमायो 6 ॻाल्हियुनि जो ज़िमो तव्हां खणो, ज़मानत अव्हां ॾियो ऐं जन्नत जी ज़मानत मां रसूलुल्लाह पाण थो अव्हांखे ॾियां।
सहाबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे छह ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि जिन जी अव्हांखे ज़मानत ॾियूं। मुंहिंजे आका फरमायो अस्सलातु वज़्ज़कातु वल अमानतु वल फ़र्जु वल बतन वल लिसान। हुज़ूर फरमायो पहिरियां निमाज़ सही तरीक़े सां अदा करण जी मूंखे ज़मानत ॾियो। तव्हां अल्लाह जो फ़र्ज़ निमाज़ अदा कंदो। ॿिए नंबर ते मुंहिंजे आका फरमायो उहो मालदार जंहिंखे रब्बुल आलमीन ख़ज़ाना ॾिना, नेमतूं ॾिनियूं, अल्लाह ताला उनखे पंहिंजे नेमतुनि सां नवाज़ियो आहे, उहो मूंखे ज़मानत ॾिए त हर साल ज़कात अदा कंदो। टे नंबर ते मुंहिंजे आका फरमायो मूंखे इहा तस्दीक तहक़ीक़ ऐं ज़मानत ॾियो त अव्हां कहीं बि अमानत में ख़यानत न कंदो। ऐं चौथे नंबर ते मुंहिंजे आका फरमायो अव्हां मूंखे ज़मानत ॾियो तव्हां शर्मगाह जी हिफ़ाज़त कंदो, कंहिं ग़लति ग़लीज़ गुनाह ॾांहुं ज़िमा जे पासे न वेंदो। मुंहिंजे आका फरमायो उन सां गॾोगॾु पंहिंजे पेट जी मूंखे ज़मानत ॾियो, तव्हां इन पेट जे अंदरि को हराम जो लुक़्मो न विझंदो, व्याज न खाईंदो, हराम न खाईंदो, रिश्वत न खाईंदो, ज़ुल्म करे कहीं जे ज़ुल्म जा पैसा हड़प न कंदो, यतीमनि जो माल हड़प न कंदो। मुंहिंजे आका फरमायो उन सां गॾोगॾु छही मूंखे ज़मानत इहा ॾियो त अव्हां जी ज़ुबान मां कॾहिं बि कूड़ न निकिरंदो, ग़लति ॻाल्हि न निकिरंदी, कंहिंजी गिला न कंदो, कंहिंजी ग़ीबत न कंदो, कंहिंजी शिकवा न कंदो। मुंहिंजे रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्हनि छहनि ॻाल्हियुनि जी अव्हां ज़मानत ॾियो, मां रसूलुल्लाह अव्हांखे जन्नत जी ज़मानत थो ॾियां। वाह, अल्लाह जे रसूल जो फरमान सचो आहे या न? उन रहमत वारे हबीब बि इंसानी ज़िंदगीअ जा उसूल सेखारिया आहिनि त ए इंसान रब्बुल आलमीन दुनिया जे अंदरि तोखे कंहिं मक़सद जे लाइ पैदा फरमायो आहे ऐं तूं उन बुनियादी मक़सद खां भुलिजी करे पंहिंजो रस्तो अपनायो आहे। मुस्नद बाज़ार में रवायत आहे, हज़रत अबू हुरैरा रवायत था कनि त मुंहिंजे आका फरमायो ॿार जॾहिं 7 सालनि जो थिए उनखे निमाज़ जो अमर कयो, जॾहिं 10 सालनि जो थिए त निमाज़ पढ़ाइण लाइ उनखे मार कढो ऐं 10 सालनि जे ॿार जो बिस्तरो जुदा कयो। ॿार जी उमिरि 10 साल थिए त उनखे मार ॾेई करे बि निमाज़ पढ़ायो। अबाही त आहे 10 सालनि जो ॿार, पर जेकॾहिं को अछी ॾाड़ीअ वारो वॾो ई निमाज़ न पढ़े त उनखे छा कयूं? ही रहमत वारे हबीब मदीने वारे आका ख़ैर ख़्वाह नबी फरमायो आहे त अव्हां पंहिंजे बच्चनि खे निमाज़ जो ताक़ीद कयो। 7 सालनि में उनखे निमाज़ सेखारियो ऐं 10 असांजा वॾनि जा जेके बि स्टूडेंट शागिर्द 10 साल त ठहियो। अव्हां ॾिसो यूनिवर्सिटियुनि कॉलेजनि जा वॾा प्रोफेसर पुछंदो न साईं कलमे जी माना छा आहे, चवंदो इहो मुल्हनि जो कमु। ज़िंदगियूं गुज़री वियूं असां कलमे जी माना न सिखियासीं, ज़िंदगियूं गुज़री वियूं सजदे करण जो सही तरीक़ो न सिखियोसीं, ज़िंदगियूं गुज़री वियूं निमाज़ जी सना नथी अचे, ज़िंदगियूं गुज़री वियूं दौरान निमाज़ ॿियो त ठहियो जनाज़े जी निमाज़ में बि जॾहिं इमाम अल्लाह अकबर चवंदो आहे त हमरा हथ मथे खयूं बीठो आहे ॼण ईद जी निमाज़ पियो अदा करे। असांजो ज़िंदगियूं गुज़री वियूं इस्लाम जा अहम रुकन मुस्लमान जे मथां जेको अल्लाह ताला फ़र्ज़ कयो आहे उहे फ़राइज़नि जी पाबंदी अल्लाह जे महबूब नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे सेखारी आहे। निमाज़ अदा कयो त जमायत सां निमाज़ अदा कयो, छो त अल्लाह जी निमाज़ आहे ऐं उहो रब्बुल आलमीन फरमाए रहियो आहे वरकऊ मअर राकीन, रुकू करण वारनि सां गॾु रुकू कयो।
बुखारी ऐं मुस्लिम में हज़रत इब्न उमर रज़ियल्लाहु अन्हुमा खरवायता मुझे आका फरमायो सलातुल जमाअत तफ़दुलु सलातल फ़ज़्ज़ बिसबइन व इश्रीन दरजा। अकेली नमाज पढ़ण खां जमात सां नमाज पढ़ण 27 दर्जा मथे आ। अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ खां इहो ख़ासि पैकेज आहे। बंदा नमाज मूं ख़ुदा जी तुंहिंजे मथां फ़र्ज़ आहे, पर जेकॾहिं उन फ़र्ज़ जी अदायगी जे लाइ तूं मूं ख़ुदा जे घर मस्जिद ॾांहुं हली ईंदे त तुंहिंजो इहो अचणु फ़ुज़ूल नाहे। तूं जेका विख खणंदो आहे हिकिड़ी विख जे बदिले मुंहिंजे रहमत वारे हबीब सनद ॾिनी आहे त अल्लाह तुंहिंजा गुनाह बख़्शींदो। ॿी विख खणंदे त तुंहिंजा दर्जा बुलंद थींदा। अल्लाह साईं जी मर्ज़ी आहे, कर्ज़ अदा करिणो आहे, पर अल्लाह साईं फरमाए थो त मुंहिंजा बंदा मूं रब्बुल आलमीन तुंहिंजे लाइ बहितरी ऐं भलाई कई आहे। निमाज़ अदा करण वास्ते जॾहिं तूं मस्जिद न ईंदो आहे, जमात सां निमाज़ अदा करण ईंदो आहे, निमाज़ रुकू कंदड़ सां गॾु रुकू कंदो आहे, त तुंहिंजी उहा निमाज़ आम निमाज़ न हूंदी आहे। उहा हिकिड़ी निमाज़ खे मां रब्बुल आलमीन 27 निमाज़ुनि में तब्दील फरमाईंदो आहियां। ये आहिनि ख़ुसूसी पैकेज। मुस्लिम में हज़रत अबू हुरैरा खां रवायत आहे त हिकु अंधो माण्हू नाबीन मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात वटि आयो। अर्ज़ु कयां रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां उज़्र वारो आहियां, निमाज़ जमात सां पढ़ां या न। नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ामोशी फरमाई। हाणे जॾहिं हलण लॻो हुज़ूर फरमायो ए पुछण वारा जी मुंहिंजा आका छा थो चवीं? ओ मुंहिंजा महबूब मां मज़ूर आहियां, को मस्जिद ॾांहुं वठी अचण वारो नाहे, मूंखे घर में निमाज़ पढ़ण जी इजाज़त अता फरमायो। हुज़ूर पहिरें भेरे उनखे इजाज़त ॾिनी, पर मुंहिंजे आका फरमायो ॾे ख़बर आज़ान ॿुधंदो आहे? अर्ज़ कई हा या रसूल अल्लाह, आज़ान जो आवाज़ मुझे कननि ताईं पहुचंदो आहे। हुज़ूर फरमायो जॾहिं तोखे अल्लाह जो सॾु थींदो आहे त उन सॾ ते लबैक चई पहुचंदो कर ऐं निमाज़ जमायत सां गॾु अदा कंदो कर। दोस्तो उन अंधे खे बि नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात निमाज़ घर में पढ़ण जी इजाज़त न ॾिनी। बुखारी शरीफ़ जी हिकिड़ी तमामु तवील हदीस आहे। मुंहिंजे आका रहमत वारे हबीब नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो त मां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाहियां थो निमाज़ जे लाइ आज़ान ॾिनी वञे, आज़ान अचे ऐं निमाज़ पढ़ण जे लाइ जमायत बीहे। हुज़ूर फरमायो आज़ान अचण खां पोइ जमायत हुजे, पेश इमाम निमाज़ पढ़ाए, सिफ़ूं लॻल हुजनि ऐं मां रसूलुल्लाह उन ॻोठ में, उन महले में, उन इलाइक़े में निकिरी वञा, घरनि जो चकर लॻायां ऐं जेको घर भाती निमाज़ जे लाइ न आयो आहे न, मां रसूलुल्लाह उन जे घर खे बाहि ॾेई साड़े छॾियां। मुस्लमानो, असीं त चऊं था त असांजो महबूब वेठो आहे, हुज़ूर ज़मानत कंदा, पर हुज़ूर रहमत वारे हबीब जेको चयो आहे असां उन ते केतिरो अमल कयो आहे? कॾहिं असां पंहिंजो पाण खां पुछियो आहे त सुहिणा महबूब आहीं त मुर्शिद बाबल, पर घोड़ो पंहिंजो पाण बध। असीं आहियूं उहे कचड़े ईमान वारा, टली अक़ीदत वारा मुस्लमान। अल्लाह जो फ़र्ज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमत वारा हबीब चवनि था त निमाज़ हली रही हुजे, जमायत थी रही हुजे, मां रसूलुल्लाह निकिरी वञा ऐं उन्हनि घरनि खे बाहि ॾियां
यकीनन घर उहे हूंदा जेके मुसलमान हूंदा, मोमिन हूंदा, कलमे पढ़ण वारा हूंदा। रसूलुल्लाह फरमायो रुगो उहे जमात सां निमाज़ पढ़ण जे लाइ जेके न आया हूंदा न, मुंहिंजी रसूलुल्लाह जी दिलि चाहे थी उन्हनि घरनि खे बाहियूं। अंदाज़ो लगायो त रहमत वारे हबीब नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के निमाज़ सां केतिरो चाह ऐं केतिरो प्यार। छो त निमाज़ अल्लाह जो फ़र्ज़ आहे, मुस्लिम ऐं काफ़र जो फ़र्क़ु निमाज़ आहे। हिकु भेरे किताबनि में अचे थो त हिकिड़ो नाबीन शख़्स निमाज़ जे इरादे सां रोज़ानो मस्जिद में निमाज़ अदा करण जे लाइ वेंदो हो। हिकिड़ो अहिड़ो ॾिहाड़ो थियो, अची तेज़ बरसात पई, ऊंदहि अंधकार तूफ़ान हो। बरसात सबब आज़ान त आई, पर हिन खे तकलीफ़ हुई। घर वारीअ खे चई मूंखे मस्जिद ॾांहुं छॾ त मां वञा। घरवारी चयो छॾ, नाबीना उज़र वारो आहे, वाजो तोखे निमाज़ जी लॻी आहे, निमाज़ मां कहिड़ा पल ॿधा अथई, इते वेही निमाज़ घर में पढ़। मींहं पियो वसे, खिवणियूं तजला पियूं कनि, गजगोड़ लॻी पई आहे, तूफ़ान आहे। चई त मूं हमेशह सुकून वारी ज़िंदगी में त अल्लाह जो फ़र्ज़ु अदा कयो आहे, भला हिन ॾुख वारी घड़ीअ में अल्लाह जे घर मस्जिद खे छो छॾियां। घरवारी जॾहिं हिन खे ताना ॾिना न त हू ज़मीर वारो सचो मुसलमान हो। चई मां उज़र वारो नाबीन ज़रूरु आहियां, पर अल्लाह जी ज़ात खे न सुञाणण वारो नाबीन न आहियां, ख़ुदा जी ज़ात खे सुञाणा थो। इन अंदाज़ सां निकिरी पियो गजगोड़ुनि में। जॾहिं जो मस्जिद जी तरफ़ हलणु लॻो, ओचितो बरसात पे लगी तिरकण हुई। जीअं जो उतां तिरकी पियो त उन नाबीन जी जंघ भॼी पई। जंघ भॼी पई। दिलि खां पुछे त दिलि ॾे ख़बर, ईमान चयसि त ख़बरदार, मस्जिद ॾांहुं वञी रहियो आहियां, अल्लाह जे घर ॾांहुं वञी रहियो आहियां। हाणे पंहिंजे घर ॾांहुं जे मोटंदे त माई मेहणा ॾींदई, ताना ॾींदई त पढ़ियां निमाज़, टंग भञाए मोटियां न, तुआरी निमाज़ तोखे कहिड़ो फ़ाइदो ॾिनो। ज़ाल जे ताननि ऐं मेहणनि खां डिॼण जे लाइ हाणे अल्लाह जो ख़ौफ़ रखी मस्जिद जी तरफ़ आयो आहे। जॾहिं मस्जिद में पहुतो, देर थियण जे करे जमायती निकिरी विया हा। हीउ हुयो त अकेलो, पर मस्जिद में रिढ़ंदो थिड़ंदो थाबड़ंदो अल्लाह जो फ़र्ज़ु अदा करे सॼी राति इबादत में, सूर ऐं तकलीफ़ में अर्ज़ु थो करे, ओ मुंहिंजा मौला, तुंहिंजी निमाज़ वास्ते आयो आहियां। अखियुनि जे नूर खां अॻे ई महरूम हुसि। अॼु तुंहिंजी निमाज़ जे अदायगी जे लाइ मुंहिंजी जंघ बि भॼी पई आहे। हाणे ज़िंदगीअ जे गुज़रान में माण्हू मूंखे छा चवंदा? ओ मुंहिंजा मौला, हर शइ अता करण वारो तूं आहीं, तोखां पंहिंजी बख़्शिश अता थो घुरां। किताब मौजूदु आहे। ईअं कंदे उन शख़्स खे निंड अची वई। निंड में ॾिसे थो त सुबहान अल्लाह, मदीने वारे साईं जी ज़ियारत थी। हुज़ूर रहमत वारा हबीब आया। ओ मुंहिंजा उम्मती, जी मुंहिंजा साईं, कहिड़ी परेशानी आहे? ओ आका, अखियुनि खां त अॻे ई मज़ूर नाबीन आहियां, निमाज़ ते ईंदे मुंहिंजी टंग भॼी पई आहे। हाणे ज़िंदगी जो मुंहिंजो बाक़ी गुज़रान कीअं थींदो? घर वेंदुसि त मूंखे ज़ाल मेहणा ॾींदी त निमाज़ ते वञी टंग भञायां, कहिड़ो फ़ाइदो? मुंहिंजे रहमत वारे हबीब नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो लुआब दहन कढी उन जी जंघ ते लॻायो त जंघ सालिम थी वई। हाणे हुज़ूर रहमत वारे हबीब ईअं जीअं मौला अलीअ जे अखियुनि ते लुआब लॻायो हो, हुज़ूर पंहिंजो लुआब कढी नबीन जे अखियुनि ते लॻायो त उनखे नूर मिली वियो। हाणे सुबुह जो जीअं जो मस्जिद में निमाज़ी निमाज़ जे लाइ आया, सुबहान अल्लाह, आहे त पंहिंजे ॻोठ वारो मज़ूर, पर सुबहान अल्लाह, हिन जूं अखियूं सही सालिम सलामत आहिनि। घर पहुतो, घरवारी चयुसि निमाज़ पढ़ी आहे, हिन खे जो सही सालिम ॾिठई। चई हा, मुंहिंजी टंग भॼी पई हुई, अल्लाह जी ज़ात मुंहिंजी निमाज़ जे करे
जंघ के भी दुरुस्त फरमायो त रहमत वारे हबीब मुझे अखिन जो नूर भी मुखे दिनो ऐं हुजूर भाकुर पाए फरमायो ए मुझा उम्मती घबराए न तुझे लाए तुझे इलाइके जे माण्हुनि में मां मुस्तफ़ा करीम अल्लाह का दुआ घुरी मग़फ़िरत तलब थो कयां हाणे ही सजी तुझे ओड़े पाड़े वारी क़ौम जा माण्हू तोखां ज़ियारत करण भी ईंदा त फैज़ वठण भी ईंदा। नमाज जी बरकत से अल्लाह ताला उनके वक्त जो महबूब मदीने वारे आका जे सदके कामिलो अकमल वली बनाए छो। तो दोस्तों नमाज अल्लाह जो फ़र्ज़ आ कंहिं सूरत में माफ़ ना है। असी नमाज पढ़ूँ पंहिंजे बचड़नि खे भी ताक़ीद कयूं पंहिंजे घर वारनि खे अमड़िन के मायरुनि खे भेनरुनि खे छो तो उन्हनि जे मुतालिक भी अल्लाह तबारक व तआला कु अनफुसकुम व अहलीकुम नारा कुरान में रब तो चवे पाण पंहिंजे बचड़नि खे जहन्नम जी बाहि खां बचायो। अल्लाह तबारक व तआला